माना तकरीबन मूंखे साल थिया आहिनि कैंप में 22 स्कूल आहे मुंहिंजो हे ॿार ग़रीबनि जा ठाहियां थो असांखे चवंदा तालीम बहितर हासिल कंदा वॾा वॾा वार थी विया आहिनि असां करुंडी मोती आया आहियूं तक़रीबन ग़रीबनि जे ॿारनि जा जेके वार आहिनि असां फ्री में ठाहींदा आहियूं ग़रीबनि जे ॿारनि जा वार ठाहे असांखे दिली सुकून थो महसूस थिए महंगाई ऐं नफ़्सा नफ़्सी वाले दौर में भी इंसानियत ऐं हमदर्दी मौजूद करुंडी जो हजाम स्कूल में वञी गरीब शागिर्दनि जे ॿारनि जी कटिंग करण लॻो। अकरम राजपूत पंहिंजे 12 शागिर्दनि सां गॾिजी हसन पातो स्कूल में वञी 300 गरीब शागिर्दनि जी कटिंग कई हुई। हिक हजम पारां मुख़्तलिफ़ स्कूलनि में वञी समें ॿारनि जा मुफ़्त में वार कटण लाइ कैंप लॻाई वई आहे। सुन चवण आहे त हिन खे दिली सुकून मिले थो। तफ़सील ॾिसूं था अली हबीब जी हिन रिपोर्ट में। करुंडी भरिसां ॻोठ हसन पातो जे एलिमेंट्री स्कूल में हजम पारां गरीब शागिर्दनि जा वार ठाहिण लाइ मुफ़्त कैंप लॻाई वई। हजम मोहम्मद अकरम राजपूत पंहिंजे शागिर्दनि सां गॾिजी वार स्कूल में मुफ़्त शागिर्दनि जा ठाहिया। हजम मोहम्मद अकरम राजपूत ऐं ॿियनि हजमन चयो त हू हर साल तालके जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में वञी गरीब शागिर्दनि जा वार ठाहींदा आहिनि जिन ते गरीब शागिर्दनि जा वार ठाहे सुकून हासिल कंदा आहियूं। 22 माना तकरीबन मूंखे साल थिया आहिनि कैंप में 22 स्कूल आहे मुंहिंजो हे ॿार ग़रीबनि जा ठाहियां थो असांखे चवंदा तालीम बहितर हासिल कंदा वॾा वॾा वार थी विया आहिनि तव्हां ॾिसंदो उन्हनि ॿारनि जा ऐं उन्हनि खे असां ब्लेड बि नो यूज़ करायूं था पंहिंजे खीसे में असां भरींदा को बि असांखे कंहिंजो को बि फंड जी असांखे MP जे चेयरमैन जो को बि तावन न आहे। ग़रीबनि जे ॿारनि जा वार ठाहे असांखे दिली सुकून थो महसूस थिए। हर साल जेको आहे इहे कैंप हणंदा आहियूं असां हर तालके जे हर स्कूल में असां हणंदा आहियूं। असां हिते आया आहियूं हुसैन पाते में स्कूल में कैंप ई आहे हजमन सभिनि असां करुंडी मोती आया आहियूं तक़रीबन ग़रीबनि जे ॿारनि जा जेके वार आहिनि असां फ्री में ठाहींदा आहियूं। हिते हिन स्कूल में काफ़ी अहिड़ा ॿार आहिनि जिन जे माना मथे में जूं बि आहिनि मिट्टी वग़ैरह आहे उहे ख़्यालु पंहिंजो घटि था रखनि इन जे करे असीं हिते आहियूं उनजा वार ठाहिया आहिनि। स्कूल जे उस्तादनि जो चवणु आहे त हिकु ग़रीब रोज़ कमाए रोज़ खाए उहो ई ग़रीबनि जी भलाई महसूसु करे त पोइ उन मां सबक़ सिखणु घुरिजे त हर माण्हू खे भलाई जो कमु करणु घुरिजे। हिन महांगाई जे दौर में जेकॾहिं पोरियत पंहिंजे हिसे जो भलाई जो कमु करे थो त पोइ असां सभिनी खे उन पोरियत जे उन कदम मां सिखणु घुरिजे। मोहम्मद अकरम हे असां जहिड़नि माण्हुनि खे आउं ईअं चवंदुसि पंहिंजे लाइ आईनो ॾेखारे थो त ॾिसो मां ग़रीब ज़रूरु आहियां पर मां दिलि जो ग़रीब न आहियां मां जेको आहे दिलि जो बादशाह आहियां। करोड़नि जी दिलि आहे उहा करोड़ रुपयनि खां वधीक आहे। अॼु मूं उहा दिलि मोहम्मद अकरम जे सीने में ॾिठी त हू पंहिंजे मसरूफ़ वक़्त मां जॾहिं वक़्तु कढी करे पंहिंजा उहे सभु शागिर्द पाण सां गॾु वठी आयो जेके उहे करुंडी में नाई आहिनि। ॿुधाए रहिया मोहम्मद अकरम राजपूत जो जंहिं पंहिंजो क़ीमती वक़्त मां टाइम कढी हिन ॿराड़ी इदारे में हिकु हेयर कटिंग कैंप ई आहे। नाज़रीन रिपोर्ट हवाले थी।